वापसी जो का तो दिन लगे पंहिंजो घर रखणो आहे न। हां तो हुन सॼी ज़िंदगी हर चक्कर में मज़हब वेठा में न। साईं संत दरवे हर मज़हब पैदा थिया आहिनि। बिल्कुलु थिया आहिनि। पठाण में बि संत आहिनि। सभिनी में हर सभिनी में ज़ात में पोइ पठाण में कहिड़ा कहिड़ा संत खे मञींदा आहिनि हर दुनिया दिल में। में हर वसदा। हा हे साईं फ़क़ीर अजीबुल्ला जो एटम अथव। वाह साईं वाह। साईं आंदो आहे ॾिसो पोइ हाणे जेको आहे अखियूं थधियूं बाबा छा बसि था अखियूं बसि। भला इहा सिंपल गंजा लज़ीज़ बेहतरीन ठड़ी को हिते खेतपुर में ईंदो अथव हे शइ खाइण लाइ। अच्छा तो काथो कहिड़ो छा नालो साईं पचाइण वारे जो गुलाब गुलाब जा शामी साईं। इहा, जॾहिं बि अच्छा। खेतपुर अचो गुलाब जा शामी ज़रूरु अच्छा खाओ। भाई उहो तो एटम फर्स्ट क्लास साधु संभो साईं खे तो बस संभो तो का बाबा। रखो जेके खाइणो तो खाईंदो। वाह साईं वाह। इहे वरी जेके आहिनि से साईं आंदा आहिनि संत मोहनदास समोसा वग़ैरह बसि मालिक जो रोज़ी आहे खाऊं पिया साईं। ॿियो न। तो खरा आहे। ऐं छा ॿुधायव त जेको माना ईअं ओ बाबा बुले शाह जो हिकिड़ी आज्ञा इट खड़के इट खड़के धुकड़ वजे हा तता होवे तवा आण फ़क़ीर हा राजी जान खा जान हा। ख़ुशि होवे बुला। ख़ुशि होवे त बुला। पोइ जेको माण्हू माना मिसाल तौर ते ईअं माण्हुनि खे खाराए ख़ुशि थो थिए त हा, तव्हां छा ॿुधायो त भॻवान चए थो त हाणे तूं दुनिया छॾे वियो आहे हाणे मां हिननि खे खाराईंदुमि। मां जो जिम्मो मुंहिंजे मथां आहे। मां माने तुंहिंजो कमु हलाईंदो। वञो दाता दरबार फ्री वठो साईं वठो। जेको आहे सो न्याज़ वञो भली सरकार हा साईं वञो भिट धणी ते वञो कलंदर जाबाद रणकी साहिब ॾे वञो जाते वञो हा शू ऊंधी रहंदी शूम जी दांगी ऊंधी रहंदी सखीअ जा लोला पचंदा रहंदा सखीअ जा लोला पचंदा रहंदा। तंहिंजे करे चवंदा आहिनि बाबा असांजो कमु आहे ख़िदमत कर बाक़ी वञी पाण ॼाणे पंहिंजो कमु कर। साईं फ़क़ीर जी बुला साईं वाहिगुरू जी दा खालसा खालसा तो वाहिगुरु जी फतह। बस वाह फतह। वाह।